हाँ यासिर, तोसां कुछ ॻाल्हाए सघिजे थो? मसरूफ़ त नाहीं? न चाचा साईं, ख़ैर त आहे न, माहिन त ठीकु आहे न। ख़ैर माहिन खे अस्पताल मां कहिड़े वक़्तु डिस्चार्ज पिया कनि? हींअर असां माहिन खे घर वठी पिया वञूं। माहिन खे डिस्चार्ज करे छॾियो अथनि ऐं तुंहिंजी आंटी सां गॾु एम्बुलेंस में वञे थी पई घर। ऐं मूंखे तोसां कुझु अहम इशूज़ ते ॻाल्हाइणो आहे। मूंखे इहा पक न आहे त तुंहिंजी मुंहिंजी वराए मुलाक़ात थी सघंदी या न, छो त SSP जमाल चए थो पियो त मूंखे जल्दी ई सरेंडर करणु खपे। ऐं उहो बि हुते ॿिया बि काफ़ी केसिस लॻाया पिया वञनि। ऐं अदा क़ुर्बान जी बि इहा ई राय आहे त इहो मामिलो कोर्ट वसीले हल कजे। जमाल चवे पियो त अव्हांजी सभिनी केसिस मां ज़मानत थी चुकी आहे ऐं वरी हाणे ॿिया कहिड़ा केसिस आहिनि? ख़ैर यासिर, इहो बहस न आहे। मां सदाईं माण्हुनि ते एतबार करे धोखा ई खाधा आहिनि। अलाए छो मां माण्हुनि खे सुञाणे न आहियां सघंदो। हिकु टके जे तपेदार जे कूड़ ते सॼी उमिरि पंहिंजे रत जे रिश्तनि खां परे रहियुसि, हुननि खे धिकारींदो रहियुसि। इन जो पछताव मूंखे अंदर में अॼु बि आहे। ऐं हिकिड़ो दोस्त सुल्तान जिते एतबार करे हुन सां बिज़नेस कयमि, ऐं हुन बि मुंहिंजी पुठीअ में छुरो हयो ऐं मुंहिंजे नाले खे इस्तेमालु करे अलाए केतिरा ई ग़लति कम कयईं। ऐं 23 सालनि खां पुराणो मुंहिंजो मैनेजर सत्तार, हुन बि मुंहिंजे दुश्मननि सां मिली करे मूंखे ई धोखो ॾिनो। चाचा साईं, अव्हां परेशान न थियो, सभु बहितर थी वेंदो। मां जमाल सां बि ॻाल्हायां थो ऐं बाबा खे बि चवां थो त उहो जमाल सां ॻाल्हाए त जीअं असां हिननि केसिस में ज़मानत खणी सघूं था। न यासिर, हिन जी ज़रूरत कोन्हे। मां हिन बाबति अदा क़ुर्बान सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे चुको आहियां। यासिर, तोसां हिकिड़ी रिक्वेस्ट करणी। तूं असां ॿिन्हिनि फैमिलियुनि जो इकलौतो पुटु आहीं। मुंहिंजो ऐं अदा क़ुर्बान जो अकेलो वारिस आहीं। चाचा छो पिया गुनहगार कयो? अव्हां हुकुम कयो, छा करिणो आहे? यासिर, मुंहिंजे समूरे बिज़नेस खे माहिन सां मिली करे तोखे ई संभालणो आहे। हिन सॼे कारोबार खे तूं टेक ओवर करे वञ। चाचा अव्हां परेशान न थियो, अव्हांखे ईअं जेल वञणु कोन ॾिबो। मां घर अचां थो, पाण ॻाल्हायूं था। यासिर, असां तुंहिंजे घर ई पिया वञूं। अदा क़ुर्बान माहिन खे तव्हांजे घर ई वठी पियो वञे। मां अचां थो, अव्हां बेफ़िक्र थियो, बसि मां पहुचां थो। ओके। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।